बाई इलेक्शन इन करे पे थे जो कुछ सीटुनि खे इलेक्शन कमीशन मिस्टर इमरान ख़ान जे मामले ते तव्हां ॾिठो इलेक्शन कमीशन हिकिड़ो फ़ैसिलो कयो। उन फ़ैसिले जे नतीजे में जेके से ही थियो आहे हाणे हींअर इहो सीटूं असांजूं ख़ाली थियूं आहिनि। सिंध में बि कराचीअ में 3 आहिनि, 237, 239 ऐं ॿियो 200 लियारी वारी आहे। इहे 3 सीटूं असांजे कराची में ख़ाली थियूं आहिनि। कराची सिंध आहे, सिंध कराची आहे। त असां इनशा अल्लाह ताला हिन में हिसो वठंदासीं, छाकाणि असीं हींअर पाकिस्तान डेमोक्रेट मूवमेंट जो हिसो आहियूं। पाकिस्तान डेमोक्रेट मूवमेंट मुस्लिम लीग एन, पीपल्स पार्टी, JUI, ANP, पख्तूनख्वा नैब सभई जमायतूं, MQM खणी PDM जो हिसो न आहे, पर असांजी इत्तेहादी हुकूमत में आहे। त इन करे असां जो फ़ैसिलो इहो आहे त असीं इंतिखाबात गॾिजी विढ़ंदासीं, हिकु थी विढ़ंदासीं। ऐं उन करे पाकिस्तान मुस्लिम लीग एन बि चाहींदी अथई त उनखे बि पंहिंजो हिसो रसोई कुझु हिसो मिले, छाकाणि त पाकिस्तान मुस्लिम लीग एन ख़ुसूसन कराचीअ में तमामु घणो अहमियत रखे थी, पर कराचीअ अंदरि बि मलीर ज़िले में हुनजी वॾी हैसियत आहे, ख़ासि तौर ते छाकाणि त हीअ जेका 237 सीट आहे मुस्लिम लीग एन 2013 में खटी आहे। उहा 2013 में असां ॿियनि पार्टियुनि खां बि खटियूं, इवन पीपल पार्टी बि असांजा मुक़ाबले में हुई। 2013 में मिस्टर अब्दुल हकीम बलोच जेको अॼु वरी वापसि पीपल पार्टीअ में वियो आहे, उहो असांजो कैंडिडेट हो। ऐं सलीम कलमती उन वक़्तु में आज़ादु उमेदवार हो ऐं सूबाई असेंबली ते राजा अंसारी हुआ। त इन करे असां हीअ 2013 में सीट खटी हुई। असांजी दावत इहा आहे त इहा सीट PMLN खे मिलणु खपे, मिलणु घुरिजे, छाकाणि इहा असांजी खटियल सीट आहे। ऐं 2018 में इन सीट ते पीपल्स पार्टी नंबर ॿियो आई आहे वोट में, उहो बि मिस्टर अब्दुल हकीम बलोच बीठो हो उन में। पर असां इहो फ़ैसिलो कयो त छाकाणि हिन में असां बि हिन में वोट खयां आहिनि। तव्हां उहा रिज़ल्ट ॾिसंदा, असां उन ज़माने उन 2018 में 15,000 वोट इन सीट ते खयां आहिनि। इन माना असांजो वोट आहे, इंटैक्ट आहे। तव्हांखे यादि आहे त असीं जिते हिते वेठा आहियूं हिन घर ते, मिस्टर कादिर बख़्श कलमती बलोच असांजो दोस्त आहे, उन तहरीक इंसाफ़ खे छॾे दौरान इक़्तिदार, तहरीक इंसाफ़ जो इक़्तिदार हो, उन में छॾे पाकिस्तान मुस्लिम लीग में एन में शामिलु थियो। उहो बि हिन इलाइक़े में रहे थो। उन बि पंहिंजी ख़्वाहिश ॾेखारी आहे त पार्टी बि टिकट अहिड़े नमूने मूं वटि ॿियूं हिन सीट लाइ ॿी बि हिकिड़ी दरख़्वास्त आई आहे। मिस्टर ज़ैन अंसारी जेको असांजो कैंडिडेट हो, उमेदवार हो, उन बि ॾिनी, पर पार्टी फ़ैसिलो करे। पाकिस्तान मुस्लिम लीग एन जो पार्लियामेंट्री बोर्ड फ़ैसिलो कंदो। ज़ाहिर सिंध जे हवाले सां मूंखां पंहिंजी राय वरिती वेंदी। राय छा वरिती त फ़ैसिले में शरीक हूंदुसि, फ़ैसिले जो धड़ी हूंदुसि ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त असीं हीअ सीट खटूं। इनशा अल्लाह पाकिस्तान मुस्लिम लीग एन PDM जी ॿियनि पार्टियुनि सां गॾिजी इहा सीट PDM जी प्लेटफॉर्म ते गॾियल इलेक्शन जे तौर ते लड़ंदासीं। इनशा अल्लाह ताला मूंखे यकीन आहे त PDM जी ॿियूं जमायतूं बि इन खे कंसीडर कंदियूं। ऐं जेकॾहिं गॾियल फ़ैसिलो थियो PDM जो, असीं हर हवाले सां गॾु आहियूं। पार्टीअ जो पार्टी टिकट जेकॾहिं असांजी पार्टी जे कंहिं बि उमेदवार खे ॾिनी, कादिर बख़्श साहिब खे ॾिनी या ज़ैन अंसारी खे ॾिनी या PDM उन जी सपोर्ट कई, त इनशा अल्लाह खटे ॾेखारींदासूं। पर हीअ ॻाल्हि सही आहे त हिन इलाइक़े में बलोच आबादी इलाही आहे। इहा हक़ीक़त आहे या न आहे? बलोच आबादी आहे। बलोच आबादी में बि असांजे हिते कलमती बलोच जेके तमामु घणो मैटर कनि था। कलमती बलोच जो वॾो हिसो आहे। इवन सलीम कलमती जो पीपल पार्टी जो MP आहे, उहो बि त कलमती आहे न। ऐं इन करे असांजो शहरी वोट PMLN जो पंहिंजो वोट आहे, उहो बि आहे नवाज़ शरीफ़ जो वोट आहे।
हिते बि मियां नवाज़ शरीफ़ वोट, बलोच आबादी में मियां नवाज़ शरीफ़ वोट आहे, पर इनशा अल्लाह ताला उमेदु आहे त असांखे वोट मिलंदो। पर जे PTM फ़ैसिलो जेको बि कढी जंहिं बि उमेदवार आहे, इनशा अल्लाह मुस्लिम लीग जो को बि असीं रुखड़ो कोन विझंदासीं, असीं हर फ़ैसिले खे क़बूल कंदासीं। जिन मूंखे दरख़्वास्त ॾिनी आहे, ॿिन्ही ॼणनि इहो मूंसां वाइदो कयो त पार्टी जेको बि फ़ैसिलो करे असीं उन में फ़ैसिले सां गॾु, जेका असांखे टिकट मिलंदी त बि ठीकु आहे, जेकर टिकट न मिली त जंहिंखे मिली त असीं PTM जे उन जी मदद कंदासीं इनशा अल्लाह ताला। ॿियो को सुवाल?